जखमाबाद खां रिपोर्टर रज़ा मोहम्मद दश्ती जी रिपोर्ट जे मुताबिक़ जखमाबाद आल सिंध कोविड-19 डेली वेजिस मुलाज़िमनि पारां 8 महीननि जी पघार न मिलण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब आॾो 3 ॾींहं बि मुकमिल एहतिजाज कयो वियो। जखमाबाद में बि अॼु एहतिजाज कयो वियो आहे। सिंध जा समूरा मुलाज़िम बुख ऐं बदहाली खां तंग अची पंहिंजे हक़नि जे लाइ सॼी सिंध छॾे कराची प्रेस क्लब पहुता। सिहत जे मामले ते को बि नुमाइंदो ॻाल्हाइण लाइ न आयो। हू सिंध जे वॾे वज़ीर वटि वञण ते मजबूर थी विया, जॾहिं त डिप्टी सेक्रेटरी सिहत गुलाम अब्बास पारां बयान ॾियण बदिरां DSP खे हुकुम ॾिनो वियो त खेनि चार्ज करे खेनि गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। कोरोना वायरस जी ख़तरनाक बीमारी ख़िलाफ़ विढ़ंदड़ मुलाज़िमनि खे तशद्दुद करे गिरफ़्तार कयो वियो। हू मुज़ाहिमत करे रहिया आहिनि। वज़ीर आला खां नोटिस वठी सेक्रेटरी गुलाम अब्बास सेठ खे हटायो वञे ऐं खुदारा ग़रीब मुलाज़िमनि ते रहम करे एहतिजाज में शामिल कोरोना मुलाज़िमनि खे रेगुलर कयो वञे।